नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त किप्रो मां ख़बर ईंदड़ पाकिस्तान तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन गौसिया जमायत के रूहानी पेशवा पाकिस्तान के वज़ीर ख़ारजा मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी पारां 26 फरवरी ते सिंध हुकूमत की अवाम दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ़ ऐलानियल लॉन्ग मार्च के ऐलान बाद अॼु किप्रो लॻ ॻोठ वासन इंगोरजो में गौसिया जमायत किप्रो जो मुशावरती इजलास गौसिया जमायत के खलीफ़े अली नवाज़ इंगोरजो की सदारत में मुनक़िद कयो वियो। मुशावरती इजलास में गौसिया जमायत के सूबाई अगवान दीदार हुसैन खलीफ़ा अमानुल्लाह दर्स खलीफ़ मोहम्मद हयात दर्स खलीफ़ पीर बख्श इंगोरजो सैयद यार मोहम्मद शाह सैयद उमेद अली शाह सैयद बाबर शाह सैयद असगर शाह सैयद अशरफ शाह चौधरी उज़ैर मीर मोहम्मद इंगोरजो गौसिया जमायत से ताल्लुक़ रखंदड़ अक़ीदतमंदन वॾे अंग में शिरकत कई। गौसिया जमायत के इजलास में मुतफ़िक़े तौर ते फ़ैसिलो कयो वियो त मुर्शिद मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जे हुकूमत ते सिंध हुकूमत खिलाफ़ ऐलानियल लॉन्ग मार्च में लखी मुरीद शिरकत कंदा। उन मौके ते आयल अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सही मोट त हद खां वधीक मिले थी, पर जेको प्रोग्राम आहे उन ॾींहुं तव्हां ॾिसंदव त इंशाअल्लाह ताला जहिड़ी हाणे मोट मिले थी हिन खां ॾहूणी बि उन ॾींहुं हूंदी। सो इंशाअल्लाह ताला जेको साईं जो प्रोग्राम आहे माना सिंध पंजाब बॉर्डर खां वठी आख़िरी सोराब ॻोठ कराची टाइम आहे। इंशाअल्लाह ताला जिते वञूं था अञा हे त गॾिजाणियूं आहिनि न ख़लीफ़ा आहिनि या पार्टीअ जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां था मुलाक़ातियूं कयूं। इंशाअल्लाह ताला जलसो या रैली ईअं हूंदी जो अलाह जे फज़ल सां कोई अहिड़ी पाकिस्तान में न हूंदी जहिड़ी सिंध में साईं जो इस्तक़बाल थींदो। ॾिसो अचे अलाह जो हुकुम लभंदो ई कोन, काॾों ईंदो इहो वते थो हेॾे पंजाब में घुमंदो, कुझु न करे सघंदा माण्हू गॾु त ख़बर पए न। हाँ तो मुक़ाबिलो है 26 साईं जन अचन था 27 हे निकरन था, वो तव्हांजे साम्हूं अची वेंदो त हुनजे अवाम कढा या साईं जन जे कढा। जीअं साईं क़िबला साईं काल ॾिनी आहे बिलावल ज़रदारी जेको चयो त इस्लामाबाद ॾांहुं अचां त क़िबला साईं चयो त अवां तयारी करियो ऐं घोटगी खां अचां पियो कराची। उनजी कंपेरिजन अवां कजो, हू सिंध गवर्नमेंट आहे हुननि जी सूबो सिंध में, उहो उन हिसाब सां उनजी रश ॾिसिजो। ऐं क़िबला साईं जो जेको तारीख़ी इस्तक़बाल दीदार हुसैन जतोई सरदार यार मोहम्मद मंगणे वारा घोटगी वारा मुरीदीन खलीफ़नि कंदा। ऐं इंशाअल्लाह हर ज़िले में जेको जलसो ऐं रैलियूं थींदियूं उहो अवां मीडिया ते बि ॾिसिजो। ऐं मीडिया जा लोगनि खे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त अवां ईमानदारी सां उहा शेयर कजो त उहो छा कंपेरिजन कजो त हुनजी सिंध गवर्नमेंट आहे हिते, असां हिते अपोज़िशन में आहियूं। इंशाअल्लाह गौसिया जमायत अॻे बि हर साईं जे हुकुम खे लबेक कयो आहे ऐं हिन चकर में इंशाअल्लाह असां मुखालिफ़नि जूं अखियूं खोलींदासीं, इंशाअल्लाह कामयाबु ईंदासीं। जेका असांजी टीम साईं शाह मोहम्मद कुरैशी असांजे मुर्शिद जेका जोड़ी आहे सरदार यार मोहम्मद खान दीदार खान जतोई ऐं साईं असांजो चीफ खलीफ़ा अमाला सिंध जो जेको अॻवान आहे असांजी टीम जो, असां हर ज़िले में था वञूं, असां हर तालुके में था वञूं, डिवीज़न जे लेवल ते नथा वञूं। असां एतिरो माण्हुनि में मोट थी मिले, लखे माण्हू लिकरंदा, मुरीद बि लिकरंदा, PTI जा वर्कर बि लिकरंदा, पर तव्हां ॾिसिजो हे समुंड उथली पवंदो जेको कमू शहीद ते असांजो 26 फरवरीअ ते जेको आहे जेको असांजो सरदार पप्पू खान उनजी अॻवानी करे थो, उतां साईं जी जेका आहे पोइ हे जलसो थींदो सखर में दीदार खान जतोई वटि। पर सभिनी ज़िलनि में तव्हां ॾिसंदो त लखे समुंड में का ईअं समुंड लिकिरी पवंदो। हे जेके PP जा माण्हू आहिनि उहे बि फिरी हेॾे ईंदा, हिननि करप्शन कई आहे, हिननि 14 साल मुल्क लुटियो आहे। हाणे ॾिस त जेके बल्दिया जी जेका हिननि ठाहियो आहे सो उन में चेयरमैन जेको काउंसलर आहे उहो उनखे रुपयो ई न मिले, उहो DC खे ऐं MNA खे मिलंदो। हाणे 3 सूबनि में ॿियो कानून आहे, सिंध में ॿियो कानून आहे जंहिंखे पोइ बाक़ी चेयरमैन इलेक्शन छाजे लाइ लड़ंदो, छाजे लाइ UC लड़ंदो। सो हिननि सॼो लुटो आहे। त रोड रस्ता ॾिसो, तालीम ॾिसो त हिननि तरतबाह कया, माण्हू हिन खां बेज़ार आहिनि। तव्हां ॾिसिजो त समुंड सिंध जो हीअ तब्दीली जो हे टेम आहे। हे साईं शाह मोहम्मद कुरैशी असांजो मुर्शिद हुजे, तब्दीली ईंदी। सॼो तव्हां ॾिसिजो सॼी हिन में क़यादत अली मादल शेख हूंदो, हिन में अली ज़ैदी असांजो जेको आहे सिंध जो सदर उहो हूंदो, हे साईं हिन में अमीर बेग भुट्टो जेको सिंध जो ॾहेसर आहे उहो हूंदो। तव्हां ॾिसो सिंध सो वॾी हीअ तब्दीली जो आहे। सभिनि खे हाणे असां अपील था कयूं जेके थर जा उमरकोट जा जेके सांगड़ जा आहिनि, तव्हां ॾिसो असांजी सिंध जो जेको सखर में जलसो थींदो, दुनिया ॾिसंदी वेई, तव्हां मीडिया वेई ॾिसंदो अंदरि त छा थो थिए। हे तब्दीली वारो टाइम आहे। जीअं त अॼु ॻोठ वासन इंगोरजो में जमायत गौसिया तालका खिपरो जी मीटिंग रखी वई
जंहिंमें जमायत गौसिया जा मौजूद शख्सियात उन्हनि शिरकत कई, ख़लीफ़नि शिरकत कई। एजेंडा इहो हो त मखदूम शाह हुसैन कुरैशी पाकिस्तान तहरीक इंसाफ जो वाइस चेयरमैन, पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा शाह हुसैन कुरैशी साहब जेको सांगड़ अची रहिया आहिनि 1 तारीख़ ते, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ जी वफ़ाक़ी ऐं सूबाई क़यादत बि गॾु हूंदी। उन जे लाइ इंशाअल्लाह ताला डिस्ट्रिक्ट सांगड़ में असांखे पावर शो करिणो आहे। इंशाअल्लाह डिस्ट्रिक्ट सांगड़ में असां हिकु संदो पावर शो जमायत गौसिया जो किलो मंझराईंदासीं 1 तारीख़ ते इंशाअल्लाह। क़िबला साईं शाह महमूद कुरैशी 26 तारीख़ खां सिंध पंजाब जे बॉर्डर ते ऐं उन खां पोइ पूरी सिंध में लॉन्ग मार्च कंदो, जेको सिंध में कारो कानून, बल्दियाती कानून नाफ़िज़ कयो वियो आहे। अवाम जी उमंगुनि खां हटी करे अवाम जी जेका डिमांड हुई ऐं उन्हनि जी का बि केयर न कई वई, उन जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च आहे। ऐं बिलावल साहब वरी हितां खां पाकिस्तान पूरे जो लॉन्ग मार्च करे पियो, त विच में इंशाअल्लाह मुलाक़ात बि थींदी ऐं पावर जी ख़बर बि पवंदी, आउटसाइडर केरा इनसाइडर केरा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।